पंहिंजा ड्रामे जी धमाकेदार नई अपडेट अची चुकी है जेका तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। दोस्तों इन वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अवां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अवां खे बेहतरीन खां बेहतरीन अपडेट्स वग़ैरह मिलदा रहंदा आहिनि, अॻिते मिलदा रहंदा। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि वीडियो के आखिर ताईं ॾिसी थी सघे त असांजे यूट्यूब चैनल के कीअं बि करे दोस्तों लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। ही उदासी टेक अवां जो चैनल आहे। दरअसल दोस्तों अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हां खे कुझु नवां अदाकार ॾिसण वटां मिलदा ऐं जाबर जी शैतानी तव्हां खे उरूज ते नज़र ईंदी, छो जाबिर पंहिंजे सके सौट सिकू खे बि हाणे माफ़ु कान कंदो। उन सां बि को न को नओं नतीजो अख़्तियार करण वारो आहे जाबिर ऐं सिक चाकर ख़ान जेको आहे सिकू खां हाल वाल वठण वारो आहे, लेकिन उन ताईं पुॼण ई सुठे नमूने सां हाणे सिकू खे कोन ॾिनो वेंदो, छो त जाबिर खे ख़बर आहे अगरि हिन कुझु बि ॿुधायो त मुंहिंजी पोइ मौत आहे। सावण तूं बेगुनाह साबित थी चुको आहे चाकर जी नज़रनि में। हाणे निशानो जाबिर हसीना ऐं होॾां रुंडो आहे। बिल्कुलु दोस्तों अचण वारे एपिसोडनि में आहिस्ता आहिस्ता नवां सीन ऐं नवां अदाकार ऐं नवां एक्शन नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदियूं। दोस्तों वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट तव्हांखे सुठी लॻे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अवां जो ई पंहिंजो धमाकेदार चैनल आहे। वॾियूं महिरबानियूं।